अज उहा पार्टी, वो कायद, उहे कारकुन, वो लश्कर, वो काफ़िलो तव्हां खे वरी होशियार पियो करे। पीपुल्स पार्टी के 4 मौक़ा मिलिया। 71 में 90,000 कैदी हुआ। जुल्फकार अली भुट्टे के जहाज में अमेरिका मां अची लाथो वियो हो। अमेरिका हुन सां गॾु हो, जनरल हुन सां गॾु हुआ, पंजाब हुन सां गॾु हो, वडेरा हुन सां गॾु हुआ, खान ऐं सरदार सभु हुन सां गॾु हुआ। छा न थी सघे? जेको चवे आ सो थिए आ। पर 73 जो आइन ॾिनो वियो, जंहिंजे आर्टिकल 23 में चयो वियो, सोचो तव्हांजी पार्टी जेके तव्हांजे माण्हुनि चूंडियो, जेको तव्हांजो अॻुवाण हो, जेके तव्हांजे माण्हुनि वोट ॾेई अवाने सदर ऐं अवाने वज़ीर आज़म में मोकिलियो, जेको अल मुर्सला लाड़काने में रहंदो, उन आइन पाकिस्तान जे आर्टिकल 23 में लिखी छॾियो त पाकिस्तान जे हर शहरी खे पाकिस्तान जे कंहिं बि इलाइक़े में जायदाद ऐं मिल्कियत वठण ऐं उते रहण जो हक़ आहे। पाकिस्तान जो को बि माण्हू सवात मां निकिरे, फाटा मां निकिरे, औरकज़ई मां निकिरे, खैबर एजेंसी मां निकिरे, भले अची गढ़ी यासीन में रहे, भले अची जोही में रहे, भले अची जुंगशाही में रहे, भले वञी नंगर पार्कर में रहे, ऐं इहो केरु पियो चए उहो माण्हू जंहिंखे तव्हां चूंडियो। ऐं पाकिस्तान जे आइन जे आर्टिकल 62 में लिखियो वियो त को बि सेनेटर जंहिं वटि उते जो डोमिसाइल हुजे उहो भले सेनेटर जी इलेक्शन लड़ी वठे। पोइ रहमान मलिक तव्हांजो सेनेटर आहे, फारूक नाइक तव्हांजो सेनेटर आहे, शौकत तरीन तव्हांजो सेनेटर आहे। पीपुल्स पार्टी जे दौर में पीपुल्स पार्टी जंहिं वज़ीर MNA सॼो कासिमाबाद भरियल आहे। हीउ जेको नालियूं उखड़ियल, पाणीअ खां महरूम, ड्रेनेज खां महरूम, भत्ताखोरनि जे घेरे में आयल कासिमाबाद, हिते पीपुल्स पार्टी जा 32 वज़ीर ऐं एडवाइज़र ऐं हिननि जा MNAs ऐं MP रहनि था। उन्हनि छा लिखियो आर्टिकल 62 में, जेको वणेसि थो जितां वञी सेनेट जी इलेक्शन लड़े। ऐं पहिरियों दफ़ो पीपुल्स पार्टी तव्हांजे सिफ़ुनि मां शौकत तरीन, फारूक नाइक, रहमान मलिक, उन्हनि खे सेनेटर करायो, सेनेटर थी विया। पहिरियों दफ़ो सिंध जो कोयलो जेको सूबे जी मिल्कियत हो, उनखे फेडरल लिस्ट 2 में रखी वफ़ाक़ जे हवाले कयो वियो आहे। तव्हांजो कोयलो, उहो कोयलो तव्हांखे ख़बर आहे, तव्हांजो कोयलो कोयलो हूंदो आहे, पाण सिगड़ी पिया ॿारींदा आहियूं, हथ पिया सेकींदा आहियूं, पाण खे कोयले जी समझ में ईंदी कान, कोयलो कहिड़े कम जो। एतिरो कोयलो आहे थर में जो पाकिस्तान बि इस्तेमाल करे ऐं सॼे इंडिया या सॼे चीन खे ॾे, तॾहिं बि ईंदड़ 100 सालनि ताईं टिनी मुल्कनि जी बिजलीअ जी खोट पैदा करे, एतिरो कोयलो आहे तव्हां वटि। ऐं उहो कोयलो ॾेई छॾियूं पहिरीं समर मुबारक खे, हाणे फेडरल लिस्ट 2 में वफ़ाक़ जे हवाले। ऐं पाण मथे ते तीर ठहियो पिया, ठोड़ कराए, ठोड़ ते तीर ठाहे, तीर खे 3 रंग हणी, 40 चरिया गाॾियुनि जे अॻियां छॾियूं, जेके झिमर हणंदा वञनि, बिजा तीर बिजा, बिजा तीर बिजा। कोयलो वियो, सेनेटर विया, शहर MQM जे हवाले, टपड़ सभु उन्हनि जे हवाले, वज़ीर वेठा आहिनि। अबा असांखे वरी ख़ुशख़बरी था ॿुधाइनि, ख़ुशख़बरी बोर्ची अची तव्हांखे ॿुधाए कि अबा जी मुबारक हुई, जी आज बोर्ड सड़ी हलियो। तैलीम जो वज़ीर, अस्सलाम वालेकुम, सिंध जे अवाम खे आगाह थो कयां त सिंध में 7000 स्कूल बंदि पिया आहिनि। ॿियो वज़ीर आबपाशी जो, सिंध जे अवाम खे आगाह थो कयां त 6000 क्यूसेक पाणी चश्मा बैराज तां रोज़ चोरी पियो थिए। अब बुढ़ी मुआ चोरी पियो थिए, तूं छा वेठो करीं? चए अब हा जवाब आहे, चए आउं ख़त पियो लिखां, खणो अख़बारूं। अब तूं छा पियो करीं? चए आउं ख़त पियो लिखां। लिखंदी न, नूरजान खे ख़त लिखंदो सलीम, पुरानी फिल्म मुग़ल आज़म, शेखू जी हाज़िर हो, उन शेखू जी में जलालुद्दीन मोहम्मद अकबर, सलीम छा कंदो? ख़त लिखी कबूतर जे पेर बदिरां कबूतर उछलाईंदो हुई, कबूतर वञी नूरजान जे मथां गिरंदो हो त नूरजान ख़त कढी पढ़ंदी हुई। आबपाशी जो वज़ीर ख़त पियो लिखे। बल्दियात जो वज़ीर छा पियो करे? चए कराची लोकल गवर्नमेंट में सूबाई हुकूमत जी नथी हले। चए पोइ तूं छा वेठो करीं? चए मां इन जे बारे में शिकायत करे छॾी आहे। ऐं वज़ीर आला
वज़ीर आला चतो एनएफसी में असां जेके मुतालबा कया से अफ़सोस त कंहिं भुल चुक जे करे सदारती परवान में न अची सघिया ऐं तूं छा वेठो करीं चए मूं साहब खे गुज़ारिश कई आहे वज़ीर आला रात जो साहब खे गुज़ारिश पियो करे गुज़ारिश पई हले ॿियो वज़ीर चए बाबा छा थियो चई मूंखे सभु ख़बर आहे त कूड़नि कागज़नि ते 15,000 दहशतगर्दनि जा केस फराद ज़रिए ख़तम कया विया आहिनि जे तूं छा वेठो करीं चए जमहूरियत बहितरीन इंतकाम है हींअर रिपोर्ट आई आहे अक़वाम मुतहदा जी चयो त जीअं बमबारी थी बम फाटो जीअं गोली हली असांजी भेण असांखे हुन सां 1000 इख़्तिलाफ़ हुआ असां हुनखे चयो त तूं अमेरिका सां ठाह करे पई अची तूं असांखे बि सिर विञाईंदीअ पंहिंजो बि सिर विञाईंदीअ न मुड़ी आई पर असांजी भेण हुई असांजी न्याणी हुई असांखे हुन सां इज़त आहे एतिरा मूंखे ख़त लिखंदा ख़त लिखंदो हुअसि मूंखे जवाबु ॾींदी हुई पलीअ साहब लाइ मूं ख़त लिखियोमांसि त असांजी कॉन्फ्रेंस आहे बिटशा में मूंखे जवाबु ॾिनई पढ़ी ॿुधायो वियो पलियो साहब जीअं दुबई में संदसि जाइ ते वियो बेनज़ीर साहिबा सां मिलण पलियो साहब मूंखे ॿुधायो कि अबा वॾी का राई रसाई रखियो वेठो मुंहिंजो छा चई जीअं अंदरि गिड़ियुसि बेनज़ीर साहिबा चयो अयाज़ लतीफ़ को साथ नहीं लेके आया इन क़िस्म जा हुनजो प्यार वारो नंढे भाउ वारो सभिनी सां दस्ते शफ़क़त वारो रवैयो हुनजी गाॾी ते बम फाटो फायर थिया अक़वाम मुतहदा जी रिपोर्ट थी चए पोयां बैकअप सपोर्ट लाइ पोई गाॾी में रहमान मलिक ऐं बाबर ऐवान खे हो उहे भॼी हलिया रहमान मलिक ऐं बाबर ऐवान जेके हींअर वज़ीर आहिनि जेको दाख़िला पियो संभाले दाख़िला जो वज़ीर आहे तव्हांजे मुल्क जो इंटीरियर मिनिस्टर आहे तव्हांजो सो गाॾी खणी भॼी वियो ऐं 2 कलाकनि खां पोइ प्रेस कॉन्फ्रेंस खे चई बीबी ख़ैरियत से हिकिड़ी बंदूक जे ठका ते भॼी वियो सलाम नथा पेश कयो हेॾियूं सारियूं गोलियूं हलियूं आहिनि सिंध जूं न्याणियूं ऐं तव्हीं हुते जो हुते वेठा आहियो ऐं ताड़ियूं पिया वॼायो ऐं हू पीपला भॼी आहे गोली लाहौर में कामरेड मीर मोहम्मद टालपुर लिखियो आहे संदसि किताब में कि लाहौर में खजड़नि जो मुल्क गिर इज्तिमा कोठायो वियो खजड़नि फ़क़ीरनि जो मुल्क गिर इज्तिमा थियो लाहौर में हर सूबे मां नुमाइंदो घुरायूं अॻुवान रेलवे स्टेशन ते वरी खजड़ा गाए वॼाए हुननि खे वठण विया सूबनि जा मुख़्तलिफ़ रहनुमा पिया आया सिंध जा रहनुमा कराची मां पुॼी विया बलोचिस्तान जा रहनुमा कोयटा मां अची पुॻा पिशावर मां अॻुवान अचिणो खजड़नि जो विया हुनखे रेलवे स्टेशन ते वठण लाहौर में रेल ॿुधायूं फलाणी ईंदी तेज़रो या तेज़गाम वञी पहुता उन मां अहिड़े शिकिल शबीह वारो अहिड़नि प्रकारनि वारो माण्हू लथो ई कोन सॼी ट्रेन घुमी आया जो हमरा केॾां वियो साईं मुसाफ़िर लही विया हिकिड़ो 6 फुट जवान बीठो वॾी वास्केट मथे ते टोपी पई आहे पटको ॿधो पियो आहे ही शइ पर वियसि चयो ख़ान साहब असांजो महिमान अचिणो हो खजड़नि फ़क़ीरनि गाए वॼाए चई किसको ढूंढ थियो चई असांजो नुमाइंदो अचिणो हो ट्रेन में अलाए केॾां वियो चई इलाका हमारे जिस्म पे मत जाओ हमारी टोपी पे मत जाओ हमारी मूंछों पे मत जाओ दिल हमारा मेहरबान है और नाम हमारा फरजाना खान है ये सब फरजाना खान वेठा तो कराची में सब फरजाना खान दिल मेहरबान तन नालो फरजाना खान तन मुछूं वॾियूं तन टोपी पई तन गजगोड़ थे पई ऐं वरी 90 ते वञी चवनि था ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां ॿियो वॾो अज़ीम लीडर अल्ताफ़ हुसैन अरे लानत आहे तव्हांजे शेपरनि ते ऐं तव्हांजे गजगोड़नि ते पानी बंद है सब पीपला वज़ीर एडवाइजर सेनेटर MPA मथे पानी बंद करण वारा संदन माण्हू हुकूमत संदन वफ़ाक़ी हुकूमत संदन सदर संदन वज़ीर आज़म संदन स्पीकर संदन सेनेट जो चेयरमैन संदन पंजाब में अधु वज़ारतूं संदन वापडा जो मिनिस्टर राजा परवेज़ अशरफ संदन वफ़ाक़ी सेक्रेटरी जी मुक़ररी संदन इरसा जी मुक़ररी संदन सिंध गवर्नमेंट भी संदन पंजाब में आबपाशी जो वज़ीर भी संदन पंजाब में गवर्नर भी संदन
सब माण्हू संदन पानी मथा बंद पीपला वज़ीर उहे वरी बुक खणी गुलनि जा दरिया में भेटा पिया पेश कन या अल्लाह पानी मोकल। बड़ा हेड़ी बेहयाई हेड़ी हराम पई के कदे कई आए संत सा हेड़ी हराम पई ज़्यादा लकब कोन कई ताने पानी बंद करे वरी दरिया में भेटा पिया ॾियनि। पीपल्स पार्टी जे फलाणे वज़ीर अॼु दादू मोरे पुल ते भेटा पेश कई। पीपल्स पार्टी जे फलाणे वज़ीर अॼु सखर में लबे मैरान वटि भेटा पेश कई। पीपल्स पार्टी जे फलाणे वज़ीर अॼु सिजावल जे पुल वटि भेटा पेश कई। भेटा पेश करण जे बजाय सिंधु दरिया जो बुक मेरांजड़ो पानी खणी उन में नक बोड़े ख़ुदकशी करे छॾियो आहे। इहो बहितर हो। पानी ईअं कोन मिलंदो। बार बार रिपीट करण चाहियां थो एस्टेब्लिशमेंट के ॿुधाइण चाहियां थो तव्हांजे महरफत सॼे मुल्क के ॿुधाइण चाहियां थो आलमी ताक़तुनि खे ॿुधाइण चाहियां थो ताज़ो असां आलमी ताक़तुनि खे इहो मैसेज कन्वे कयो। असां चयो जेके पावर्स दैट मैटर जेके वेठियूं आहिनि इंटरनेशनल ताक़तूं उहे सम्झनि त तव्हीं असांखे दीवार सां लॻायो पिया। तव्हांजे कैरी लूगर बिल में किथे आई आहे शर्त त जेका इमदाद ईंदी उहा सिंध में ख़र्च थींदी बलोचिस्तान में ख़र्च थींदी? का बि शर्त कान्हे। तव्हां किथे चयो आहे त गुड गवर्नेंस लाइ इंफ्रास्ट्रक्चर लाइ हिकिड़ा नवां गद्दार पैदा थिया आहिनि। उहे नवां गद्दार सॼो ॾींहुं अमरीकी दलाली में लॻा पिया आहिनि। नई पार्टियूं ठाहे छॾियूं अथनि कैरी लूगर बिल जे हिमायत में। नई पार्टी नई तंज़ीम कैरी लूगर जी हिमायत नथा कयो नई तंज़ीम। हाणे उहे जेके पार्टियूं ठहियूं आहिनि उहे जेके गद्दार ठहिया आहिनि असां आलमी ताक़तुनि खे चऊं था असांखे दीवार सां न लॻायो। पाणी बराबरि तव्हां वटि मथां आहे। पाकिस्तान जी 73% गैस सिंध पैदा करे थी। 73% गैस सॼे पाकिस्तान जी नेचुरल गैस सुई गैस जेका इस्तेमाल था कयो उन ते सुई जो नालो आहे छाकाणि शुरू में निकिती सुई मां। जीअं पाण हुंडा हुंडा चवंदा आहियूं हुंडा त मोटरसाइकिल जी कंपनी आहे न असल त शइ मोटरसाइकिल आहे। पाण यामा आगे बि चवंदा आहिनि माण्हू हुंडा। सुई मां पहिरीं गैस निकिती हुई। बलोचिस्तान 22% गैस पैदा करे थो सॼे पाकिस्तान जी। 4% गैस पैदा करे थो पंजाब। 73% सॼे पाकिस्तान जी गैस सिंध पैदा करे थी। पाकिस्तान जे पेट्रोल जो 59% 59% पेट्रोल सिंध पैदा करे थो सॼे पाकिस्तान जो। सॼे पाकिस्तान बल्कि सॼी एशिया जो वॾे में वॾो कोयले कोल जो ज़ख़ीरो तव्हां वटि आहे। सॼे पाकिस्तान में सभ खां वधीक GST ते टैक्स सिंध थो ॾे। तव्हांजे मग़ज़ में हाणे वैल्यू एडेड टैक्स लॻणो आहे। सॼे पाकिस्तान जा टैक्स तव्हीं वधीक ॾियो गैस तव्हीं ॾियो पेट्रोल तव्हीं ॾियो ऐं तव्हांजो पाणी बंदि करे छॾींदा हुनजे बाबे जी बादशाही आहे। मथां पाणी बंदि थींदो हेठां गैस ऐं पेट्रोल बंदि थी वेंदो। बंदरगाह जा रस्ता बंदि थींदा। जीअं 19 फरवरी ते सॼी सिंध बंदि थी तीअं सॼी सिंध बंदि थी सघे थी। असांजो सवेल दोस्तनि इलाही सारनि तकरीरूं हिकिड़े ख़ासि मौज़ू ते वेठे कयूं। हिकिड़े ख़ासि मौज़ू ते तकरीर कहिड़ो कहिड़ो सबबु आहे असीं हिकिड़े ख़ासि मौज़ू ते वेठा ॻाल्हायूं। फलाणा 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 हिकिड़े नंढड़े तइलीमी इदारे चइनि तइलीमी इदारनि में 4 दलाल वेही रहनि असीं दलालनि ते वेठा ॻाल्हायूं 5 कलाक। असांजी ग्लोबल असांजी रीजनल ऐं नेशनल असांजी एंगल हुअणु खपे। असांजी निगाह क़ौमी ऐं मुल्की आलमी सतह जी हुअणु खपे। असीं वेठा थाणे SHO लौंग खान आयो आहे फलाणे कासिमाबाद थाणे ते असीं वेठा SHO लौंग खान ते 5 कलाक ॻाल्हायूं। कुता पिया भौंकंदा पिया हलण ॾियोनि। उर्फी शाइरो फारसी जो जेके गुंडा हलनि था न SST बैन आहे। गुंडा गुंडा कहिड़ा गुंडा वेठा जूता पॉलिश कनि। गुंडनि में हिकिड़ो लीडर आहे जेको यूनिवर्सिटी लाइफ खां पोइ वरी क़ौमी सियासत में पंहिंजी पार्टी सां बीठो हुजे।